मुझी मर्जी रेस जो छा वने पेश पवा या न। अरे अगे पो फैसलो त रेस खे करणो आ न। सो त हर हाल में करणो थस। पर बाकी रेस छा जो आ पेश पवण या न पवण वो मुझो कम आ। मुर्शद केडो कदावर पेश पवण तो को छाए खबर ते पेश न थिंदे न मतलब समझी थो। जेतर बिट्टो कतल न कंदुस तेसी ताई पुलिस वट पेश न पवंदुस तेसी ताई मुझो गहो न जड़ंदो। छो जे छतो छे बिट्टो कतल कंदे किथा वो तुम्हारी घरवारी जका है वो तुम्हारी भेण के ढला किढा गुम थी वयूं छा। हां हां आ सच्ची तो चवई हां तू वेही ते सोच आ वन्या तो वरी को अड़ी गाल थी तो को बुधाइन सोची ठीक आ खुदा असा के उन जो दस दींदो। हुन बेचारे सां त वडी वेदन थी वई आ। वेदन छा थियो फराज के? फराज के कुछ न थियो आहे तो पर बाकी छा थियो आ? संस भेणी वे पंजे के रिश्तेदार के कारो करे कत्ल करे छडियो आ ऐं कारी जो इल्जाम पंजी भेण ते लगायो थस। तहां के बुधायो? या तो सभिनी अखबारन में खबर छपी आहे। न न जी हाँ पर तव्हां छो छिरकी वयूं? न न छो छिरकंदी थे पर हाणे का के थियो? फराज का बोठ हलियो वियो आहे। बोठ हलियो वियो? ज़ाहिर आ केॾो सारो हानियो थींदो फराज ते कीअं तरसंदो। हाणे छा थींदो? कंहिंजो? असांजो। खामोश वो सब कुछ बुधी वरतो आहे। तोखे हक खपे तू इंसानी तोखे हक खपे कड़ी खिचड़ी पचाए रही है बुधा। अरसलान खान मां सिर्फ औरत न पर तुझी भेण बाया। खामोश सरदारी रईसी या खानदान जी पग बददे करी के औरत के ॾिठो थी तू पंहिंजो हक़ थी जताई। हां अहिड़ी भेनरूं थींदियूं आहिनि जेके भाइरनि जी इज़त सां हथ चुरांद कंदे हवेली के रख प्राणी साज़िशूं कंदियूं रहनि। अहिड़ा भाइर बि न हूंदा आहिनि अरसलान खान जेके भेनरनि सां जानवरनि वारो सलूक कंदा आहिनि। जे वटि भेण जो कदर के जाने खां घटि हूंदो आहे। तुंहिंजी इहा मजाल जो मुंहिंजे खे ज़बान थी खोली। साईं अलाह जो नालो प्रदीप साईं हो छॾियो मां बाहर थी वञा हे पेरनि ते रहो तूं सरदारी छॾिस तू हिते गैरती पुट मत कर कल्यू न कढी रखा है। अरे तू पाण के मर्द तो समझी हां पांजे कुणब के पाण किनु करण का सुठो ही त पाण के गोली हणी उड़ाए छडिया तोखे न उड़ाए छडिया। चुप कर विखरी न वने छती छती थी। अरे बनी जे टुकरे पीछे जला पीड़ी पुड़ाई थई हां। अरे तू गैरतिया बंद कर या जाड़ी ते याड़ी न कढी छडिया। मुगैरत में ची मंजूर जो खून कयो जो रत तो टाके ती तुझे रत न टाकाए छडिया। मत परती भागो है हाल हाल मुखे भली पूरो कर पर जे मुर्स हुजिया तो मैं गैरत जी जरीब हुजा तो तू बिल्कुल इए न करिया। पर तो जड़ा त पंहिंजी इज्जत ऐं गैरत के खसीस लालच में अची नीलाम कंदा आहिनि। तू जिया मजाल मां तो चाहे पढ़ाए न कलमो। चुप कर। हा हा कट पिस्तौल हलाए गोली तुझे इन नी चमल जे करे मां कंधु खण जड़ो न रहियो आहियां तोखां नथो टिजा मां हलाए ऐं हाणे वरी कंहिं ॿी निकिरी ते कारीअ जो इल्ज़ाम आया थी थई आइंदा बकवास कई ये अंटा कढी छडी दो साए छडिया इन करे थो जो उनके तू ही गोले हथ करे सकी थो। हिकड़िया कारी बिया भाजो कड़ मुखे यकीन है तू ही उनके हथ करे सकी थो। छडी दो मान मां भी ना कारी करे जरूर मारी दो उनके और उनके दी तलाक बुधी। छडिया इन करे थो जो उनके तू ही गोले हथ करे सके थो जो उनके तू ही गोले हथ करे सके थो। सरकार दुश्मन जी तबियत खराब है या का गड़बड़ थी है। खैर तो है न साईं ये तो न ॾिसो साईं उन जून जे सिज जा अखियूं डंबे था विझो कम कारबा कता थी आ जा कमदार जी जी सरकार कुछ तो ॻाल्हाए तो मुझे हां त टरे तांजे गज़ब जी जूअ त मुझा चौंक ही चट करे छॾिया। और यो टरड़ो न थी तो नासूं न फेर रखाए मुझी गाल बुध। जी जी किबला हवेलीअ ते करड़ी नज़र रखनी पवंदी। जी साईं उहा त तव्हां जी आहे जेकॾहिं कंहिं पखीअ बि पर हयो न त तुंहिंजो ख़ैर न थिए। कंहिंखे ताक़त आहे सरकार ॻाल्हि ॿुध मां शहर थो वञा
जी जी साईं भले वञो। हिते जा मामला संभालजांइ ते तर साईं ॿार त सदाईं बगन ते आ, पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधंदा वञो। चा हुनजे करीम जी ज़ाल आहे न, उहा छोरीअ खे वठी ॻोठ मां फरार थी वई आहे। कॾहिं? कल्ह शाम असां ॻोठ मां टरकी वयूं आहिनि। पक कई अथई? सोराना साईं, हिक त तितरियूं भड़को ॾे उॾामी वयूं। केॾां वई? ख़ुदा ॼाणे साईं, पर मूंखे शक आहे। हा के मिला करीम जी ज़ाल ॾाढी फुर्त आहे। ॿुधो अथऊं त 2 टे भेरा शहर में भाउ सां आई वई बा, उॾ ई न वठी छोरीअ खे वञी वाइरो न कयो हुजेसि। कारीअ खे सिर्फ़ु हवेली में ई पनाह मिली सघे थी, ऐं ॿिए कबीले में जेकॾहिं पनाह वरितई न त उनखे बि ॾिसी वठंदुसि। ॿिए हंधि के मिला महफ़ूज़ न रहंदियूं, पर ॿिए कबीले खे बि मुंहुं ॾेई वठिबो। पर साईं अॼोको ज़मानो और आहे। करीम जो सालो डॉक्टरी थो पढ़े, जे फने खानी ॾेखारी त उन सां केरु पुॼंदो? अड़े उन सां मां पाण ई पुॼंदुसि। जिते आसे पासे में जांच कर्म था किथे तरसियल हुजनि, शहर खां मोटंदुसि त मां पाण ई सभु कुझु ॾिसंदुसि। ठीकु आहे साईं, ऐं हिते सॼे तरह में जांच कयां थो। भेण छो थी रोई? न रो, हाणे तूं पंहिंजे माइट फरार जे घर पहुची वई आहीं न। शाबाश, न रो। छॾियोसि, रोइण ॾियोसि। रोअण ॾियांसि? हा दी, रोइण सां मन हल्को थींदो आहे। रोई रोई पाण ई सामत में अची वेंदी। छॾे ॾियोसि। पर अदी हीअ रोई छो थी? ॾुख खां थी रोए। छाजो ॾुख अथसि? हयातीअ जो। हयातीअ खे छा थियुसि? ख़तरो अथसि। ख़तरो? छाजो ख़तरो? मौत जो, हयातीअ खसिजण जो। केरु खसींदसि हयाती? पंहिंजा। कहिड़ा पंहिंजा? माउ पेटां ॼावल पंहिंजा। पर उहे हयाती छो खसींदसि? बसि न ॾोह न गुनाह। पोइ बि ख़तरो अथसि? जी, अधी मौत कढ अथसि। छा? जी ईअं थी सम्झे, जंहिं वक़्तु ॾिसो संदसि अखि आली आहे, रखी रखी ओॿाग था अचनिसि, ॻाल्हि ज़हन ते तरी थी अचेसि। वहम त न थियो अथसि? आहेसि कोन, पर लॻे थो हाणे वकोड़े वेंदुसि। पोइ इलाज करायोसि न? इन लाइ त हिते आया आहियूं। हाँ, पोइ हलो त हली अस्पताल में दाख़िल करायूंसि। हाली न, फराज़ अचे उन खां पोइ। चङो भला मां हाणे हलां। मूं अयाज़ खे मोकिलियो आहे मानी वठण जे लाइ, ऐं कंहिं ॿी शइ जी ज़रूरत हुजे न त अयाज़ खे चई वठिजो, इहो फराज़ जो दोस्त आहे। माशाअल्लाह दी, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे। जी जी चओ। असांजी हिते अचण जी कंहिंखे ख़बर न पवे। छो? बसि अदी हिन जे करे, तबियत ख़राबु अथसि न, डपु वठंदो अथसि। मसलो त को ॿियो आहे, पर ख़ैर तव्हां इत्मीनान रखो। बसि कर शहनाज़, ॾाढी थी इहे रोइबो आहे। चुप कर, घोड़ा उग। करमली जिन्हें कान मयास से कांधी की न थिया। न चयो न साहब, यो कीअं चवां? हेॾा ॾुख कशाला ऐं ख़ौफ़ सिर ते खणी तोखे घुरायां, ऐं तूं वरी बि दर जे ॿाहिरां। साईं निशात इहो काफ़ी आहे, घटि में घटि दिलि त विंदरी पई आहे न, ऐं रगनि में डोड़ंदड़ गर्मी। उन लाइ हा करमली, इन हिते ज़ाब्तो ज़रूरी आहे साईं। तुंहिंजे हथनि जी छुआ में त ज़िंदगी आहे करमली। निशात मुंहिंजे हथनि जे चुआए में? हा करमली, साह सुधीर मिली वेंदी आहे मूंखे। साईं निशात, जेका न ख़ौफ़ जी तलवार साईं तरफ़ां लटकियल आहे, उहा न किरी पई त ॿ अध थी वेंदासीं। थियण ॾे ॿ अध। जन्नत ॿुधायो त साईं ॾाढो नाराज़ थी वियो। हा सही ॿुधायो अथसि। पोइ बि हमी ज़िद सां न थियो लहो। ज़िद त दिलि जो आहे, मुंहिंजो वस किथे थो हले। सम्झायो दिलि खे साईं निशात। चयमि न त वस नथो हले दिलि ते। तूं कुझु सोच त जीअं हीअ तलवार टुटे। मूं सम्झी कान जी ॻाल्हि साईं। मुंहिंजो मतिलबु आहे त हवेली खां ॿाहिरि हलिया हलूं केॾां। छा छा चयो?
निशाद सिर हलियो वेंदो। वञण ॾींसि, रोज़ रोज़ जी किरकिर खां त जान आजी थी पवंदी। न न निशाद एॾो तकिड़ो फ़ैसिलो न कयो, थधाई भली आहे। थधाई? जी हा। माना त देर सवेर तूं बि हलण ते राज़ी आहीं न? ईअं खणी सम्झो तव्हां वक़्तु ॾिसी सोचे सम्झी पोइ ॿुधाईंदुसि। पक? 100 रुपयो पक निशाद, पर उहो वक़्तु अचणु ॾियो। तीर घुसी बि सघे थो। जॾहिं तीर घुसी वियो ऐं निशानो ख़ता थी वियो त पाण ॿई निशानो बणिजी वेंदासूं। अञा छा निशानो बणिबासीं करम अली? निशानो त बणिजी चुका आहियूं असीं। हा पर निशाद वक़्त जो इंतज़ारु करिणो पवंदो।